साह पसाह तेसी नीहन भाई बो जाने पो अल्लाह के रहूं दो कैसा भला या अल्लाह जल जलालहू ओ मुंहिंजा करीम रब अॼु सुबुह खां वठी सॼो ॾींहुं सलवात पढ़ी अथसि ओ मौला सुबुह सलवात साईं डॉक्टर वकार साईं ॾे थी वरी शाम साईं शेर अली साईं जे घर लख सलवात पढ़ीसे ओ मौला अॼो को शेर अली मेतलो साहब जो ख़ैर एडवोकेट शफ़क़त साईं जो एडवोकेट शफ़ात साहब जो ख़ैर पंहिंजी बारगाह में बाबा अलहदाद साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला बाबा अलहदाद मेतलो साईं खे शेर अली साईं खे साईं जे सभिनी ॿारनि खे बचड़नि खे अमड़े नियाणियुनि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला साईं बिलावल साईं खे बिलावल साईं जे सभिनी ॿारनि खे पढ़ाई में कामयाबी ॾे वॾा ऑफिसर थियनि इहा दुआ क़बूल फरमा अल्लाह घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि तुझी अमान पनाह में आहिनि न जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं न जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा रब अॼु जेके बि दुआ में वेठा आहियूं अॼु असां सभिनी जो बेड़ो तार बाबा हाजी अला वधायो भंड साईं जा बच्चा घर आबाद फरमा साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा साईं उस बाबा से उस्ताद रही बख्शियाल साईं के ओ मौला रही बख्शियाल साईं जी नबी साईं जो वास्तो थी ज़ाहिरी ऐं ग़ैब में मदद फरमा फरादन साईं जी मदद फरमा असां सभिनी जी मदद फरमा ओ मौला जेके एसआरटी कॉलोनी में फ़कीर वेठा आहिनि ग़रीब मिस्कीन वेठा आहिनि उन्हनि जूं इहे जायूं ख़ाली न थियनि इहे वेठा हुजनि इन्हनि जी ग़ैब मां मदद कर मज़लूमनि जी मदद फरमा बाबा हुसैन बख्श पढ़ियो साईं जी मदद फरमा अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा गुलाम शबीर अब्बासी साईं जा अल्लाह यार फुलपोटो साईं जा बेड़ा पार फरमा एडवोकेट फैज़ मोहम्मद साईं जा जुमले जेके भी वेठा दुआ में असां सभिनी जो बेड़ो तार असां सभिनी जा मौला जे दिल में जेके भी दुख आहिनि उहे दुख दूर फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी हक नबी या रसूलुल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी